मुल्क के वसी मफ़ादन में 27 आइन तरमीम के लिए असां सभिनी गॾिजी कोशिश कई है। वफ़ाक़ की मज़बूती, सूबन में भाईचारो वधाइण ऐं गवर्नेंस की बेहतरी लाइ सभिनी कोशिशूं कयूं आहिनि। समूरनि इत्तेहादिन जमायतुनि क़ौमी सोच जो भरपूर साथ ॾिनो आहे। सदराज़म ज़रदारी ऐं समूरी इत्तेहादी पार्टियुनि के सरबराहनि जो थोराइतो आहियां। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो हुकूमती ऐं इत्तेहादी पार्टियुनि के सेनेटर्स की मान में आजाइण वारी तक़रीब खे ख़िताब संदसि चवणु आहे त जेतिरियूं भी कामयाबियूं हासिल कयूं आहिनि उहो हुकूमत ऐं इत्तेहादी पार्टियुनि के सहकार जो नतीजो आहे। मुल्की मुआशी सूरताल में ॾींहों ॾींहुं बेहतरी अचे पई। मुल्की तरक्की ऐं ख़ुशहालीअ जे लाइ सभिनी गॾिजी कमु करणो आहे। सेनेट ऐं क़ौमी असेंबली जे गॾियल कमेटीअ 27 तरमीम जे मुसवदे जी मंज़ूरी ॾेई छॾी। पार्लियामानी कमेटीअ जे इजलास में 49 तरमीमुनि जी शिकवार मंज़ूरी ॾिनी वई। हुकूमती इत्तेहादी पार्टियुनि जी तजवीज़ुनि ते को फ़ैसिलो न थी सघियो। पार्लियामानी कमेटीअ जे मंज़ूरीअ खां पोइ 27 आइन तरमीम जो बिल सुभाणे सेनेट में पेश कयो वेंदो। सेनेट जो इजलास सुभाणे 11 वॻे थींदो। एजेंडा जारी। सतावीह आइन तरमीम के बिल में शामिल शिकुनि ते अटकल समूरो कम पूरो थी चुको है। पार्लियामानी कमेटीअ की रिपोर्ट सुभाणे सेनेट में पेश कई वेंदी। इत्तेहादी जमायतुनि की तजवीज़ुनि ते सुभाणे ॿीहर गौर थींदो। MQM की तजवीज़ुनि ते सुभाणे अॻभराई थी वेंदी। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तारड़ची पार्लियामानी कमेटीअ के इजलास खां पोइ मीडिया सां ॻाल्हि ॿोल। ईरान पाकिस्तान ऐं अफ़गान तालिबान विच में टियाकड़े की आश करे छॾी। ईरानी परॾेही वज़ीर सैयद अब्बास इराक़ीअ जा पाकिस्तानी हमनसब इसाक़ डार ऐं अफ़गान परॾेही वज़ीर अमीर ख़ान मुतक़ी सां फ़ोन ते राब्ता। धुरियुनि पारां सलाह मशवरा जारी रखण ते इतफ़ाक़। अब्बास इराक़ीअ चयो त ॿिन्ही मुल्कनि खे ॻाल्हियूं जारी रखणु घुरिजनि। ईरान हर मुमकिन मदद करण लाइ तयारु आहे त जीअं ॿिन्ही पाड़ेसरी मुल्कनि में अमुन क़ाइमु थी सघे। खैर प्रवासी औरत रोहिड़ी कैनाल में टपो ॾेई आपघात करे छॾियो। इलाइक़े वासियुनि लुकमान पुल वटि हिकु औरत खे कैनाल में टपो ॾींदे ॾिठो। इतलाह ते पुलिस ऐं रेस्क्यू टीम लुकमान पुल वटि पहुची विया। पुलिस मूजिबि कैनाल में टपो ॾींदड़ औरत जी जिती पुल वटां मिली आहे, पर हिन वक़्त ताईं संदसि वारिस ज़ाहिर न थिया आहिनि।